वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नहु। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। आया आसथिया में बारोचा बंभोर में पसी पहर पुनो अजीनो सीने ठरियाम गूंदर विसरे आम सुखनो साखों मुक्यों निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। ब्रदरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइयों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला जे पाक किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मझां हिक आयत सगोरी जो थोड़ो हिस्सो तिलावत करण जी सआदत हासिल कई आहे। अॼु अवां प्यारी जमायत सगोरी जे साम्हूं मुंहिंजे महबूब आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद मीलाद जी शरई हैसियत क़ुरान पाक जे आयतुनि जी रोशनीअ में इंशाअल्लाह ताला बयान करण जो इरादो आहे। ख़ालिक़े काइनात, मालिके काइनात अरहमुर राहिमीन रब पाक खां दुआ है तशाल मालिक मिठो मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां ऐं अव्हां सभिनी खे पंहिंजो पाक कलाम मुक़द्दस ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुसलमानो, अवां खे मालूम आहे त ही माह रबीउल अव्वल महीनो मुंहिंजे महबूब आका जे आमद जो महीनो आहे। असां ऐं अव्हां
खां कई सदियों साल पहिरियां अचण वारनि बि मुंहिंजे महबूब आका जे आमद जूं ख़ुशियूं कयूं। अॼु असां ऐं अव्हां बि उन आका जे अचण ते ख़ुशि आहियूं, ख़ुशियूं मल्हायूं पिया। हर आशिक़े रसूल जी ज़ुबान ते इहे लफ़्ज़ जारी आहिनि त आयो उर्स महीनो ॼाओ मुहब मिठो। मोमिन लख मुबारक सभु चओ ख़ैर मुबारक, वाधायूं ॾियो वठोदा आयो मुहब मिठो। उन रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद असां अव्हां मल्हायूं था। उन मीलाद जी शरई हैसियत कहिड़ी आहे, छो था मल्हायूं? इन मौज़ूअ ते कुछ ॻाल्हियूं अर्ज़ रखबियूं। अल्लाह तबारक व तआला शान असां अव्हांखे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्तो, अवल ॾिसणो इहो आहे त मीलाद शरीफ़ जी हक़ीक़त छा आहे। मीलाद मल्हाइण जे सबूत लाइ कहिड़ा दलाइल आहिनि। मीलाद जी हक़ीक़त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत जा वाक़िआ बयान करणु, नूर मुहम्मद जे ज़ुहूर जा वाक़िआ बयान करणु, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नसब नामो ॿुधाइणु, नंढपिण वारी ज़िंदगी ऐं अम्मा बीबी हलीमा सदिया वटि मुंहिंजे महबूब आका जी परवरिश कीअं थी उन दौर जा वाक़िआ बयान करणु, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नात को नात ख़्वान नज़म में पढ़े, आलिम सगोरो नसर में बयान करे, इहो सभु मीलाद में शामिल आहे। पाण मीलाद में इहा ई ॻाल्हि कंदा आहियूं ऐं इहो ई असांजो बुनियादी मक़सदु हूंदो आहे। दोस्तो, यादि रखो, ज़माने क़दीम खां दुनिया इस्लाम में मीलाद जूं महफ़िलूं थींदियूं रहियूं आहिनि। क़ुरान पाक ऐं अहादीस मुबारका मां सलफ़ जे अक़वाल में ईद मीलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सबूत मौजूद आहिनि। पर हर ज़माने में अहिड़ा माण्हू बि मौजूद रहिया आहिनि जिनखे मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तज़ीम व तकरीम नसीब न थी ऐं उहे मीलाद शरीफ़ खे बिदअत चवंदा रहिया आहिनि ऐं मीलाद मल्हाइण वारे खे बिदअती सॾींदा रहिया आहिनि ऐं आशिक़ाने रसूल खे चवंदा त ही गुमराह आहिनि। दोस्तो, मीलाद शरीफ़ जे सबूत में कुछ दलाइल क़ुरान पाक जा पेश करण खां पहिरियां बिदअत ऐं उन जे क़िस्मनि खे ज़हन में विहारणो आहे त जीअं ख़बर पवे त बिदअत शइ कहिड़ी आहे, बिदअत ऐं उन जा क़िस्म कहिड़ा आहिनि। आम जेके मीलाद खां झलनि था, चवनि था बिदअत आहे, त बिदअत जी लुग़वी माना आहे नई शइ। जीअं क़ुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फरमायो, क़ुल मा कुन्तु बिदअम मिनर रुसुल, फरमाए मुंहिंजा महबूब त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को नओं रसूल न आहियां। ॿी आयत में फरमाना बदी उस्समावाति वल अर्द, अल्लाह ताला आसमान ऐं ज़मीन जे ईजाद करण वारो आहे। बिदअत जी इस्तिलाही या शरई माना है उहे एतक़ाद या उहे अमाल जेके हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी हयात ज़िंदगीअ में न हुजनि ऐं बाद में ईजाद कया विया हुजनि, उहे सभई अमल बिदअत शरईअ जे हवाले सां शामिल थींदा आहिनि। दोस्तो, शरई बिदअत जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ी आहे एतक़ादी ऐं ॿी आहे अमली। सभ खां पहिरीं बिदअत एतक़ादीअ खे सम्झो। उन्हनि बुरनि अक़ीदनि खे बिदअत एतक़ादी चयो वेंदो आहे जेके
हुजूर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हयात ज़ाहिरीअ खां बाद में ईजाद कया विया हुजनि ऐं उन्हनि खे इस्लामी अक़ीदो बि चयो वेंदो आहे। दोस्तो, ईसाई, यहूदी, मजूसी ऐं मुशरिकनि जा अक़ाइद बिदअत एतिक़ादी न थींदा, छो त उहे सुहिणे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी ज़माने में मौजूदु हुआ। ईसाई, मजूसी ऐं यहूदी पंहिंजे अक़ाइद खे इस्लामी अक़ीदो बि नथा चवनि। इन जे करे पर जबरिया, क़दरिया, मरजिया, चक्रवालवी ऐं गैर मुक़ल्लिद राफ़िज़ी, शिया ऐं ख़ारिजी इन्हनि जा अक़ीदा बिदअत एतिक़ादी आहिनि, छो त उहे सभु बाद में थिया ऐं उहे माण्हू पंहिंजे अक़ाइद खे अक़ाइद इस्लामी सम्झनि था। असांजे मुस्लमाननि में कुझु अहिड़ा फ़िरक़नि जनम वरितो जेकी चवनि था त असीं ऐन इस्लाम आहियूं, ऐन शरई हैसियत वारा आहियूं ऐं असां उन अक़ाइद इस्लामी ते हलण वारा आहियूं। त जन जो मूं ज़िक्र कयो उहे गैर मुक़ल्लिद राफ़िज़ी या शिया जेकी बि आहिनि उहे सभई अक़ाइद इस्लामीअ जे इन मामले में अचनि था। दोस्तो, फ़तावा रशीदिया जुल्द अव्वल किताबुल बिदआत में लिखे थो त जिसमें शदीद वईद है वो बिदअत फिल अक़ाइद है जैसा कि रवाफ़िज़ व ख़वारिज के बिदआत हैं। उन खां पोइ ॿी आहे बिदअत अमली, अहिड़ो अमल जेको पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी ज़माने खां बाद में ईजाद कयो वियो हुजे, पोइ उहो दुनियावी हुजे या दीनी, सहाबा किराम रज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जे दौर में हुजे या उन खां बाद में ईजाद कयो वियो हुजे। दोस्तो, मिरक़ात में रवायत थी अचे त वफ़ी शरअ इहदास मा लम यकुन फ़ी अहद रसूलिल्लाह, बिदअत शरीयत में उन अमल जो ईजाद करना जेको हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में न हुजे। हाणे अशरतुल मआत में आहे त जेको कम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जे ज़माने खां बाद में ईजाद कयो वियो उहो बिदअत आहे। हाणे उन्हनि ॿिन्ही इबारतुनि में न दीनी कमनि जो क़ैद आहे न सहाबा जे ज़माने जो लिहाज़। बहरहाल जेको बि कमु हुजे, दुनियावी हुजे या दीनी, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने खां बाद में ईजाद थियो हुजे उहो बिदअत आहे। ऐं हा, ईजादात सहाबा जी सुन्नत यानी सहाबा जे सुन्नत सहाबा जे अंदरि अचे थो। जीअं हज़रत फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु तरावीहुनि जी निमाज़ बाक़ाइदा जमायत सां पढ़ण जो हुकुम ॾिनो। अॻ में तरावी निमाज़ जमायत सां अदा न थींदी हुई, हुजूर जे दौर में बि तरावीहूं जमायत सां न पढ़बियूं हुयूं, पर हज़रत अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु तरावीह निमाज़ जमायत सां अदा करण जी इहा हिकु बिदअत जो रवाज विधो। त नेमतिल बिदअत हाज़िही, यानी सैयदना फ़ारूक़ आज़म फरमायो त ही ॾाढी सुठी बिदअत आहे। बिदअत अमली जा ॿ क़िस्म आहिनि, बिदअत सय्या, ॿी आहे बिदअत हसना। हाणे नंबर पहिरियों बिदअत सय्या जेका सुन्नत जे ख़िलाफ़ हुजे या सुन्नत खे मिटाइण वारी हुजे, ऐं नंबर ॿियो आहे बिदअत हसन, अहिड़ो कमु जेको सुन्नत जे ख़िलाफ़ न हुजे। जीअं मिसाल दीनी मदरसा क़ाइमु करणु, ही हाणोका मदरसा बि हुजूर जे दौर में त कोन हुआ, इहा बि नई बिदअत आहे। ऐं उम्दा खाधा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में अॼुकल्ह बिरयानियूं या जेकी बि जदीद खाधा आहिनि इहे त उन दौर में न हुआ, पर अॼु असीं खाऊं था, इहा बि हिकु क़िस्म जी बिदअत आहे। क़ुरान पाक उन दौर में लिखियो वेंदो हो, कातिब लिखंदा हुआ, पर अॼु उहो क़ुरान करीम मशीनुनि ते प्रेस जे ज़रिए छपजी रहियो आहे।
इहा बि हिक क़िस्म जी बिदअत आहे। त बिदअत जा क़िस्म, बिदअत हसना जा 3 क़िस्म आहिनि: बिदअत जाइज़, बिदअत मुस्तहब ऐं बिदअत वाजिब। बिदअत सय्या जा 2 क़िस्म आहिनि: बिदअत मकरूह ऐं नंबर 2 बिदअत हराम। दोस्तो, हाणे जेकॾहिं पाण इन मौज़ूअ ॾांहुं हलंदासीं, बिदअत जा क़िस्म, उन्हनि जी सुञाण छा आहे, या उन सां गॾोगॾु बिदअत वाजिब जी तारीफ़ कहिड़ी आहे, बिदअत हराम छाखे चइबो आहे, बिदअत मकरूह कहिड़ी शइ आहे, या उन सां गॾोगॾु कई सवाल ज़हन में ईंदा। पर पाण असुल मक़सद ॾांहुं अचूं था त असां यहां जेको मुंहिंजे महबूब आका रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो मीलाद मल्हाए रहिया आहियूं। हाणे उहो मीलाद बिदअत आहे या न? हुज़ूर जे ज़माने में महफ़िलूं हुयूं न या न? सहाबा नताबईन जे ज़माने में हर बिदअत हराम आहे। इन जे करे माण्हू चवनि था त ही मीलाद बि हराम आहे। दोस्तो, मीलाद खे हराम चवण वारा नादान आहिनि, कम इल्मी जो दलील आहे। छो त असुल मीलाद सुन्नत इलाही आहे, सुन्नत अंबिया आहे, सुन्नत रसूलुल्लाह आहे, सुन्नत सहाबा आहे, सुन्नत सालिहीन आहे, आम मुस्लमाननि जो मामूल आहे। त पोइ हराम कीअं थियो? जेकॾहिं बिदअत हुजे बि त बिदअत हराम न आहे। असां बिदअत जे लिहाज़ खां ही उहा बिदअत आहे जेका बिदअत हसना आहे, ऐं असीं मीलाद मल्हायूं था। छो त केतिरनि मुफ़स्सिरनि बि ज़िक्र कयो आहे, तफ़सीर रूहुल बयान में आहे त महफ़िल बिदअत हसना मुस्तहब आहे, ज़िक्र रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हराम नथो थी सघे। दोस्तो, हाणे असां ऐं अव्हां नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो मीलाद छो था मल्हायूं? सभ खां पहिरीं अर्ज़ु करे वियुसि त असीं मीलाद जे अंदरि क़ुरान करीम जी तिलावत कंदा आहियूं, हमद बारी ताला पढ़ंदा आहियूं, सोने महबूब जूं नातूं मौलूद मदाहूं पढ़ंदा आहियूं, आका जी तारीफ़ बयान कंदा आहियूं, सुन्नत जी दर्स तदरीस जी ॻाल्हि कंदा आहियूं। यादि रखो त मीलाद शरीफ़ हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दुनिया में तशरीफ़ आवरी खे चयो वेंदो आहे, ऐं उन विलादत जे ज़िक्र खे मीलाद चयो वेंदो आहे। सभ खां पहिरियां मीलाद रसूल ख़ुदि ज़ाते किबरिया पाण क़ुरान करीम में बयान फरमायो। मीलाद कंदा आहियूं, आलिम सगोरो आयो, अबा उहो आका जे अचण जो शान ॿुधाईंदो आहे। हाणे अल्लाह ताला सूरह आल इमरान जे अंदरि इरशाद फरमायो, व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह। ए मुझा महबूब याद फरमायो, जॾहिं अल्लाह ताला तमामु अंबिया किराम यानी सभिनी नबियनि खां पको वाइदो वरितो, जॾहिं मां तव्हांखे किताब ऐं हिकमत अता फरमाए छॾियां, तंहिंखां पोइ अची तव्हां वटि अज़मतुनि वारो मुंहिंजो प्यारो महबूब तशरीफ़ खणी अचे, मुंहिंजो महबूब मां वटि अचे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे, तस्दीक कंदे उन जी जेको तव्हां वटि आहे, यानी अव्हां जे दीन जी, अव्हां जे तबलीग जी, अव्हां जे पैगाम जी तस्दीक करण वारो मुंहिंजो उहो आख़िरी महबूब नबी हूंदो।
अल्लाह ताला उन नबियन के तो चवे त तमा ज़रूर ज़रूर उन ते ईमान बे आण जो त उन जी मदद बे कजो। हाने ही जिक्र अल्लाह ताला जी दरबार में थी रहो ऐं रब्बुल आलमीन नबियन खां वाइदो वठी रहो नबियन जी महफ़िल नबियन जी उन महफ़िल जे अंदर अल्लाह जे हबीब जो अचण पियो बयान थे तशरीफ़ आवरी जो जिक्र पियो बयान थे ख़बर पई त हा मुंहिंजा महबूब अवां खां अॻे जे आया पैगंबर ऐं पीर हुआ अवां बादशाह उगे सब अवां जा वज़ीर हा। यकीनन मुझे महबूब आका का कुरान तो फरमाए आया अग में अवां ईंदो अग में लेकिन मुझो महबूब अची अवां जे नबूवत इल्म अदराक तबलीग तव्हांजे हर मामले जी तस्दीक करे त अवां उन ते ईमान बि आणींदो त उन जी मदद बि कंदो। इन आयत करीमा में अल्लाह ताला जी ज़ात अंबिया किराम जी जमा जे साम्हूं मुझे आका रहमत वारे हबीब जो जिक्र बयान फरमायो जे महफिल में सरकार दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जिक्र होजे उहा महफिल मीलाद सदबी आहे। पाण फैसलो कयो त महफिल मीलाद बिदअत या सुन्नत इलाही सुन्नत इलाही हरगिज़ तब्दील न थींदो छो त अल्लाह ताला सूरह फातिर जे अंदर कुरान पाक में इरशाद फरमायो फलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तब्दीला। जड़ी तरह रब करीम महबूब जी आमद जो जिक्र बयान फरमायो अड़ी तरह मीलाद थी रहंदो उनमें तब्दीली न ईंदी। अगरचे मुनकिरीन न चोटी जो ज़ोर लगाइन भली लगाइन पर मुझे महबूब जो मीलाद खुद कुरान करीम में बयान थियला। दलील बियो अल्लाह ताला कुरान करीम में इरशाद फरमायो वज़्कुर निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़्वाना। अल्लाह जी नेमत जो जिक्र कयो जेका उन तव्हांजे मथां कई जॾहिं तव्हां हुयो तव्हां दुश्मन हिक ॿिए जा त तव्हांजे दिलनि खे जोड़े छॾियईं तंहिंखां पोइ तव्हां उन नेमत सां पाण में हिक ॿिए जा भाइर थी वियो। अल्लाह साईं चवे थो त मूं ख़ुदा जी नेमत जो जिक्र कयो उहा नेमत जेका मूं तव्हांजे मथां कई अवां हिक ॿिए जा मुखालिफ़ हा मूं रब अवां जे दिलनि में मुहबत पैदा कई अवां मुहबत जे करे दुश्मनीअ मां फिरी दोस्त बणिजी वियो इहो मूं अल्लाह जो तव्हांजे मथां एहसान आहे। तव्हांजो त हाल इहो हो थोरे घणे ते झगड़ो कंदा हो झेड़ा कंदा हो सभु रिश्ता विसारे छॾींदा हो हिक ॿिए जा दुश्मन थी पवंदा हुयो पंहिंजे नियाणियुनि खे ज़िंदा दफ़न करण वारा हो पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नेमत रहमत उज़्मा जे सदके मूं उन महबूब खे जॾहिं अवां ॾांहुं मोकिलियो उन महबूब जी रहमत जे सदके तव्हां उहे दुश्मनियूं छॾे हिक ॿिए जा भाइर बणिजी वियो नियाणियुनि खे ज़िंदा करण छॾे नियाणियुनि जी अज़मत खे सुञाणण लॻो। अब पीउ पंहिंजो बच्चो कुहे या जीअरो दफ़न करे इन खां वधीक का ॿी दुश्मनी चइबी कॾहिं बि न त अल्लाह ताला असांजे दिलनि में इहो इंसान जे दिलनि में इहो एहसास मुझे आका रहमत वारे हबीब जे सदके विधो तॾहिं रब्बुल आलमीन फरमायो त मूं इहा अवां खे नेमत ॾिनी आहे उन ते मूं अल्लाह जो शुक्र कयो। उन खां पोइ अल्लाह साईं फरमायो व अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस ऐं पंहिंजे रब जी नेमत जो ख़ूब तज़किरो कयो। 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 ख़ू
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन दुनिया ते तशरीफ़ आवरी मुझे महबूब जो मीलाद तमाम नेमतुन में वॾी नेमत आहे। अल्लाह ताला उन नेमत जे अता फरमाइण ते एहसान जो इज़हार फरमायो, उन नेमत उज़्मा जो तज़किरो करण इन आयत ते अमल करण। मोहम्मद मिठो करीम मोमिन मुर्की मुर्की चो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह कयो लीड़न गाना सीने लाया जान बजड़ा तगड़ा कुर्बत ॾिसो बेक़दरा महबूब कया थई। आयो मोहम्मद मिठो करीम मोमिन मुर्की मुर्की चो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह कयो तरे रब्बुल आलमीन पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। अलबत्ता तहकीक छोरो कयो अल्लाह मोमिनन जे मथां जो पंहिंजो शानदार रसूल उन्हनि ॾे मोकिले। कुरान तो चवे त अल्लाह जो अवां जे मथां एहसान आहे, थोरो आहे, थोरा त कई थोरा मथोरा मूं ते मारूअड़नि जा थर में वारी थोरड़ी तंहिं घणेरा भलायूं भेरा घणे घणी दुस केतिरा। थोरा त कई आहिनि लेकिन बाबा अज़ीम एहसान अज़ीम थोरो इहो आहे जो रब्बुल आलमीन फरमायो मां पंहिंजो महबूब अवां ॾे मोकिलियो आहे, इहो मुंहिंजो थोरो अथव। अल्लाह सां ईअं न चयो इंसान कयो मां इहो मुंहिंजो थोरो थी, नूर ॾिनो मां इहो मुंहिंजो थोरो अथई, अकुल ॾिनो मां इहो मुंहिंजो थोरो अथई, जिस्म ॾिनो मां मुंहिंजो थोरो अथई, मिल्कियत ॾिनी मां मुंहिंजो थोरो अथई, औलाद ॾिनी मां मुंहिंजो थोरो अथई। न न अल्लाह साईं फरमायो ए मोमिनो अवां ते मूं अल्लाह जो ख़ासि एहसान आहे। इहे हथ पेर अखियूं त मूं अल्लाह काफ़रनि खे बि ॾिनियूं आहिनि लेकिन मोमिननि ते मुंहिंजो ख़ासि एहसान इहो आहे जो शानदार रसूल पंहिंजो महबूब उन्हनि खे ॾेई छॾियो आहे। दोस्तो हकीमुल उम्मत हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह फरमायन था तो आज किसी के यहाँ फर्जंद पैदा हो तो हर साल तारीख़ पैदाइश पर जश्न करता है, किसी को सल्तनत मिले तो हर साल उस तारीख़ पर जश्न और जुलूस मनाता है। तो जिस तारीख़ को सबसे बड़ी नेमत आई उस पर खुशी मनाना क्यों मना होगा। खुद कुरान करीम में कितनी जायन ते मीलाद जो ज़िक्र आहे। अल्लाह साईं पंहिंजे महबूब जे अचण जो बयान फरमायो लक़द जाअकुम रसूल अलबत्ता तहकीक आयो अव्हां वटि अज़मत वारो रसूल। इन लफ़्ज़नि में हुजूर जे आमद जो ज़िक्र आहे। अॻिते फरमायाई मिन अनफुसिकुम तव्हांजे नफ़्सनि मां, इन में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नसब ॾांहुं इशारो आहे। अॻिते रब्बुल आलमीन फरमायो हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम। उन में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तारीफ़ बयान कई वई। मीलाद में भी उहे टे ॻाल्हियूं बयान थींदियूं आहिनि, हिकु त हुजूर जी आमद, ॿियो हुजूर जो नसब जो ज़िक्र बयान कयो वेंदो आहे, ऐं नंबर 2 मुंहिंजे महबूब आका जी तारीफ़ हुस्न सिफ़त सीरत बयान कई वेंदी आहे। ॿुधायो त इन्हे टिनी ॻाल्हियुनि में कहिड़ी ॻाल्हि आहे जेका क़ुरान ऐं हदीस जे ख़िलाफ़ नाहे त महबूब जो मीलाद हक़ आहे ऐं असां मल्हाईंदा आहियूं, मल्हाईंदा रहंदासीं।
दोस्तों, सूरह मरियम कुरान पाक जे अंदर 16 पारे जे अंदर मुताले कयो। अल्लाह ताला मांजे पैगंबर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो पूरो मीलाद वसाहत सां बयान फरमायो आ। हर कुरान पढ़ण वारो उन मीलाद के पढ़ंदो आ। असां वटि महफ़िल मीलाद में हज़रत अम्मा आमिना साईं जो ज़िक्र बयान थींदो आ। लेकिन मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सूरह मरियम जे अंदर अल्लाह ताला पंहिंजे प्यारे पैगंबर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मीलाद बयान कयो आहे। यकीनन जॾहिं पाण अल्लाह तबारक व तआला जे पाक कलाम में मुक़द्दस के पढ़ंदासीं, हाणे ॻाल्हि वाज़िह आहे त क़ुरान जे अंदर मीलाद ईसा मौजूद आहे। अल्लाह ताला फरमायो वज़कुर फिल किताब मरियम इज़ तबज़त मिन अहलिहा मकानन शर्क़िया। ए मुझा महबूब पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताब यानी कुरान में मरियम अलैहिस्सलाम जो ज़िक्र या किस्सो बयान कर। अल्लाह तो चए पंहिंजे महबूब खे जॾहिं हू पंहिंजे घर वारनि खां ओभर तरफ़ पर भरो खिलवत में थी हुई, अलहदा या अकेलो थी हुई, फत्तखज़्त मिन दूनिहिम हिजाबा फअरसलना इलैहा रूहना फतमस्सल लहा बशरन सविया। पोखाउन ओट वरताई हिजाब या पर्दो करे वेठी हुई त असां ॾांहुं पंहिंजो ख़ासि मलाइक यानी जिब्राईल मोकिलियो जेको संदसि साम्हूं हिकु मुकम्मल इंसानी सूरत में थी बीठो। क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनक इन कुंत तक़िया। मरियम मालिक चयो त बेशकां तोखां बाझारे रहमान जी पनाह थी वठां ऐं साम थी पवां त मूंखां अल्लाह कारण परे थी जेकॾहिं तूं मुत्तकी परहेज़गार आहीं। क़ाल इन्नमा अना रसूलु रब्बिक लिअहब लक गुलामन ज़किया। उन्हीअ फ़रिश्ते यानी जिब्रील बीबी मरियम ॾांहुं आयो आ। ज़िक्र मीलाद आमद कंहिंजी पई बयान थे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए उन्हीअ फ़रिश्ते चयो त बेशकां तुंहिंजे रब तरफ़ां इन लाइ मोकिलियल आहियां ले अहब लक गुलामन ज़किया त तोखे हिकु पाक नीगर अता करियां। अब ॻाल्हि त ॿुधो, बच्चा केरु ॾींदो आहे? ॾाढा चयो अल्लाह। केरु ॾींदो आहे? क़ुरान त ईअं नथो चवे। क़ुरान तो चवे जिब्राईल पियो चवे बीबी मरियम खे हज़रत ईसा जी विलादत जो ज़िक्र आहे। जिब्रील तो बीबी मरियम खे चवे लिअहब लक गुलामन ज़किया तोखे हिकु पाक नीगर अता करण आयो आहियां, ॾियण आयो आहियां या बख़्शण आयो आहियां। मालूम थियो हक़ीक़ी कारसाज़ अल्लाह आहे पर ज़रियो ऐं वसीलो बणाइण जे मथां बि हू क़ादिर आहे। भला जे ईअं बीबी मरियम खे ईसा अलैहिस्सलाम पैदा करे हा करे पे सघियो, क़ादिर हो। जिब्रील खे मोकिलण जी कहिड़ी ज़रूरत हुई? मालूम थियो त जेकॾहिं जिब्रील रूहुल अमीन मलाइकनि जो सरदार आहे, रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे नबी हज़रत ईसा जी विलादत जिब्राईल जे ज़रिए थो कराए त असीं पंहिंजे अल्लाह जे वलीअनि मुस्तफ़ा करीम जे प्यारनि जे दरबारनि में वेंदा आहियूं। उहे दुआऊं घुरी अल्लाह खां बचड़ा वठी ॾींदा आहिनि। रब ॾियण ते आ, जग वठण ते आ, साईं वॾण ते आ।
अल्लाह मोती बन कासिमन, मुझे महबूब आका फरमायो अता करण वारो अल्लाह आ, पर ॾियण वारो वंडण वारो मां मुस्तफ़ा आहियां। क़ालत अन्ना यकूनु ली ग़ुलामु वलम यमससनी बशरु वलम अकु बग़िया। हज़रत बीबी मरियम चवे थी त मूंखे नीगर कीअं थींदो जॾहिं त मूंखे कंहिं माण्हूअ हथ ई न लातो आहे। तूं कीअं थो चवीं त मां तोखे नीगर ॾियणु आयो आहियां, ऐं न त वरी मां का बदकार औरत आहियां, न मूंखां को अहिड़ो गुनाह थियो आहे जंहिं गुनाह जे करे मूंखे ॿार थींदो। क़ाल कज़ालिक क़ाल रब्बुक हुवा अलैया हय्यन वलिनजअलहु आयतल लिन्नासि व रहमतम मिन्ना व कान अमरम मक़दिया। जिब्रील जवाब थो ॾे, ईअं ई थी रहंदो। तुंहिंजे पालण हार जो फरमान आहे त उहो मूं लाइ ॾाढो आसान आहे, ऐं इहो उन करे असांखे करिणो आहे। असां उनखे इंसान ज़ात लाइ हिकु निशानी ऐं पंहिंजे तरफ़ां रहमत बणायूं, ऐं इहो हिकु तयशुद अमर यानी अल्लाह जो अटल फ़ैसिलो आहे, हुकुम आहे, ऐं इहो अल्लाह जो हुकुम कॾहिं बि बदिलजणो नागे। त मरियम तोखे बिना पीउ जे मूं जिब्रील जी फूक के जरिए अल्लाह बच्चो अता फरमाइंदो। फ़हमलतहु फ़ंतबज़त बिही मकानन क़सिया। पोइ जिब्राईल मरियम जे क़मीस में हिकु फूक ॾिनी, उन सां हज़रत बीबी मरियम हमल वारी थी। पोइ हू उन हमल सां परांही जॻह यानी बैतुल्लहम ॾांहुं हली वई, उते जिते रहंदी हुई पंहिंजी रहाइश खे छॾे होॾां हली वई। फ़अजाअहल मख़ाद इला जिज़इन नख़लह क़ालत या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसिय्यम मंसिया। पोइ व्यम जे सूरनि खेसि खजीअ जे थोड़ वटि आंदो ऐं बशरी तक़ाज़ा ऐं माण्हुनि जे ताननि जे भव खां बेअख़्तियार थी चई त आहे अफ़सोस, ऐं जेकर हिन खां अॻु में ई मरी वञा हा ऐं हीउ ॾींहुं ॾिसणो न पवे हा ऐं मां असुल विसरी वियल हुजां हा ऐं मुंहिंजो को नालो निशान ई बाक़ी न हुजे हा। फ़नादा हा मिन तहतिहा अल्ला तहज़नी क़द जअल रब्बुके तहतिक असरी तहतक सरिया। पोइ उन्हीअ ई मलाइक खे सेठां आंदा सॾे चयो त ए मरियम ग़म न कर, बेशक तुंहिंजे रब तुंहिंजे हेठां हिकु चश्मो पैदा कयो। हज़रत ईसा जी आमद जो ज़िक्र रब तो बयान फरमायो। अॻिते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वहुज़्ज़ी इलैके बिजिज़इन नख़लते तुसाक़ित अलैके रतबन जनिया। ऐं खजीअ जे थुड़ खे पाण ॾांहुं धूण त तोते ताज़ियूं पकल या रसियल खारकूं छाणींदो। अल्लाह ताला हज़रत ईसा रूहुल्लाह जी आमद जो ज़िक्र थो बयान फरमाए। हज़रत बीबी मरियम ॾांहुं जिब्रील आयो, फूक ॾिनी, बीबी मरियम हमल सां थी, ॿार ॼण जो वक़्तु आयो। बैतुल्लहम जे अंदरि हैरान ऐं परेशान आहे। जिब्रील आयो, बीबी घबराए न, ही अल्लाह ताला जे तरफ़ खां आहे, हिते बचिड़ो पियो ॼमे, छा खावां? अल्लाह ताला जे वही जिब्रील चयसि हेठि निहार, अल्लाह साईं तोखे तुंहिंजी जाइ ते पाणीअ जो चश्मो ॾिनो आहे, ऐं उन सां गॾोगॾु इहो जेको तुंहिंजे पासे में पियल खजीअ जो सुकल छुड़ा इन खे रुगो धोइण तुंहिंजो कमु आहे, ताज़ी खजूर ॾियणु मुंहिंजे रब जो कमु आहे। फ़कुली वशरबी वक़र्री आइना फ़इम्मा तरयिन्न मिनल बशर अहदा फ़क़ूली इन्नी नज़रतु लिर्रहमान सौमन फ़लन उकल्लिमल यौम इंसिया।
चश्मो जेको बीबी मरियम खे हज़रत ईसा रूहुल्लाह जे ॼमण वारी जाइ ते अता कयो वियो। रब तो फरमाए पो तूं उहो उन खजूर मझां खा ऐं चश्मे मां पानी पी ऐं पंहिंजा नेण ठार। बाक़ी रहियो सवाल माण्हुनि जे चऊं पचऊं जो, जॾहिं को माण्हू ॾिसी त चइजां बेशक मूं अल्लाह बाज़ारे लाइ नज़र तो रोज़ो रखियो आहे, तंहिं करे अॼु मां कंहिं इंसान सां मूर न ॻाल्हाईंदुसि। त अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि हज़रत ईसा रूहुल्लाह जो मीलाद बयान फरमायो, विलादत जो ज़िक्र। हाणे जेकॾहिं हज़रत ईसा रूहुल्लाह जो मीलाद क़ुरान करीम में अल्लाह ताला बयान फरमायो आहे, दोस्तो इहो इन ॻाल्हि जो दलील आहे त हज़रत ईसा मुंहिंजे महबूब आका रहमत वारे हबीब जो जमायती आहे, मुक़्तदी आहे, मदीने वारो साईं इमाम आहे, सभिनी मुरसलनि जो सरदार मुंहिंजो आका आहे। जोड़े जोड़ जहान जी पाण कई परवार, हादी हामी हाशमी सरदारे सरदार, सूहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार, चारई चङा चौधार वाहे कांदा हबीब सी। त मुंहिंजो महबूब आका असीं मीलाद उन आका जो मल्हाईंदा आहियूं, उन मीलाद जे अंदरि क़ुरान पढ़ंदा आहियूं। रब्बुल आलमीन जहिड़ी तरह जिब्रील जो ज़िक्र कयो, असीं चवंदा आहियूं त हज़रत अम्मा आमिना जी शादी हज़रत बीबी अब्दुल्ला साईं सां थी। हज़रत ईसा रूहुल्लाह जे ॼमण जो हंध जो बयान थियो, असीं मुंहिंजे महबूब आका जो ॼमण बयान कंदा आहियूं। माण्हू चवंदा आहिनि मीलाद मल्हाइण शिरक आहे। न न, मीलाद मल्हाइण शिरक खे ख़तमु करणा, छो त असीं आका जे ॼमण जा क़ाइल आहियूं। रसूलुल्लाह जो मीलाद बयान करे ख़ुदा अज़्ज़ व जल जी वहदानियत ऐं तौहीद जो ईअं इक़रार कंदा आहियूं त एक कसर दर लख कोड़े कणस गिड़खियूं, जेॾा करियां परख तेॾा साहिब सामहो। वो वहदहु ला शरीक आहे, उन जो को मिट को माइट को सानी को शरीक नाहे। लेकिन मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अल्लाह जो रसूल ऐं पानो आहे, अल्लाह ताला महबूदा मदीने वारो आका आबिदा, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मसजूदा, मदीने वारो आका साजिदा। लेकिन मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन महबूब आका रहमत वारे हबीब जे ज़िक्र खां अॻु में क़ुरान जेको महबूब ते नाज़िल कयो वियो, ॿियनि नबीयनि जी विलादत जो मीलाद जो ज़िक्र ऐं ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो ज़िक्र बि अल्लाह से क़ुरान में बयानु फरमायो। मालूम थियो त असीं मीलाद मुस्तफ़ा, हिकिड़ो माण्हू मीलाद में 100 देगियूं लाहे, हिकिड़ो माण्हू मीलाद जे झंडनि सां चिरागां सां घर सजाए, पर जेकॾहिं उन महबूब जे मीलाद मल्हाइण वारो निमाज़ नथो पढ़े त मीलाद कम जो नाहे। मुस्तफ़ा करीम जे सुन्नत इताअत जो इनकारी आहे त मीलाद कम जो नाहे। मीलाद मुस्तफ़ा करीम जे अचण जी ख़ुशीअ जो इज़हार ज़रूर आहे, पर मुंहिंजे महबूब आका रहमत वारे हबीब जा उम्मतियो, उन मुस्तफ़ा करीम अची करे असांखे कहिड़ो हुकुम ॾिनो। असां अवां उन आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे फ़रमान ते कहिड़ो अमल कयो, असां इहो पंहिंजो पाण खां पुछ। इहो असां खां ज़रूरु हली ईंदो महोत, पर आउं बि अॻु भरी थियां। मुंहिंजो महबूब त वेठो आहे, पर उन महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके इस्लाम जा अहकाम ॿुधाया, इंसानियत जो पैगाम ॾिनो, पाड़ेसरी जा हक़ ॿुधाया, घर वारनि जा हक़ ॿुधाया, अबे अम्मा जो एहतराम ॿुधायो। रहमत वारे हबीब हुकूकुल्लाह सां गॾोगॾु हुकूकुल इबाद जो हुकुम कयो। असां उन हुकूकुल इबाद खे पायमाल करे हुकूकुल्लाह जा इनकारी थी करे सिर्फ़ु सथड़िया बणिजी
मुहब्बत जो इज़हार करण वारा न बणिजो, लेकिन असांखे खपे त उहो क़ुरान हीअं सां हंडायूं, उन क़ुरान जे साॻे बे क़ुरान जे हुक्म ते बि अमल कयूं। अल्हम्दुलिल्लाह अॼुकल्ह त ईअं आहे त मीलाद मल्हाइण वारा त खोड़ आहिनि, पर थींदो ईअं आहे त मीलाद करण वारो उन मीलाद वारी महफ़िल में बि निमाज़ न पढ़ंदो आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त निमाज़ मुंहिंजे नेणनि जो ठार, हुज़ूर चवनि निमाज़ मुंहिंजे नेणनि जो ठार आहे, तूं उहो हुज़ूर जो हुकुम फरमान तरक करे सदड़ियाप जी ठली मोहब्बत जी दावा करें त इहा मोहब्बत कूड़ी आहे, इहा मोहब्बत ग़लति आहे। मोहब्बत उहा आहे मयुति रसूल फ़क़द अता अल्लाह, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत अल्लाह जी इताअत आहे। रसूलुल्लाह जे फरमान में ख़ुदावंद तआला जी वही नाज़िल थियल आहे, जेको मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो आहे उहो पंहिंजे तरफ़ां न चयो आहे जीअं तूं असां ॻाल्हाईंदा आहियूं, लेकिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॻाल्हाइण वारी हर अदा वही हूंदी आहे। हुज़ूर जेको ॻाल्हाईंदा आहिनि ज़ाती ज़िंदगी जे अंदरि उन में बि अल्लाह जी वही शामिल हूंदी आहे। तॾहिं त अल्लाह साईं फरमायो न लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन, अवां मुंहिंजे महबूब जी पाक ज़िंदगी जे अंदरि अचो। हुज़ूर जी ज़िंदगी अवां उलमा खां ॿुधी आहे, कहिड़ी ज़िंदगी आहे? महबूब ईंदा वेंदा रहनि, माण्हू सताईंदा हुआ, तड़पाईंदा हुआ, ॾुखाईंदा हुआ, तव्हां उलमा खां ॿुधो आहे त उहा ॿुढड़ी जंहिं हरदम रस्ते ते गंद किचरो उछलाईंदे बेअदबीअ जो मुज़ाहिरो कयो हो, लेकिन मुंहिंजा महबूब आका ईंदा वेंदा रहिया, कॾहिं बि ईअं न चयूं ओ सुहिणा अली, ए सुहिणा अबू बकर, ए उमर, उस्मान, तलहा, ज़ुबैर, ही केरु थो मुंहिंजे रस्ते ते किचरो उछलाए? न, मुंहिंजे महबूब आका ॾुख जो इज़हार न कयो, लेकिन आगा जीअं जो हिकु ॾिहाड़े सहाबा सां गॾु आया, महबूबनि ॾिठो त अॼु इन रस्ते ते किचरो नाहे। हुज़ूर फरमायो सहाबा ॾियो त ख़बर आहे जिन रस्ते ते गंद नाहे। सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, उहा ॿुढड़ी जेका बेअदबी कंदी ही बीमार थी पई आहे। हुज़ूर खे उन बेअदबीअ जो एतिरो ॾुख न पातो जेतिरो मुंहिंजे महबूब आका रहमत वारे हबीब खे उन जे बीमार थियण ते ॾुख पतो। हुज़ूर फरमायो बीमार आहे? हा मुंहिंजा आका। चई हलो त उन खां तबीयत पुछण था हलूं। किरदार निहारियो, अखलाक निहारियो, कख कुराड़ीअ हर दम हारे रोज़ रसूल रंजायो, जॾहिं बीमार थी पोड़ीअ खां वरी पाण पुछण पे आयो। ओ पारा ते पिटण जे एवज़ पुछण लाइ थियो तयार आ, बुरनि सां भलायूं हुन जो एॾो बुर्दबार आ। सगोरो मोहम्मद मुंहिंजो सदा कुर्बदार आ, बुरनि सां भलायूं हुन जो एॾो बुर्दबार आ। उन आका जो अखलाक त निहारियो। रहमत वारा हबीब पाड़ेसिरनि सां कीअं हलंदा हुआ। रहमत वारा हबीब मके खे छॾियो, हिजरत करण त पसंदि कयूं, पर कंहिं खे बि कॾहिं तानो मेणो ॾुख न ॾिनो, तकलीफ़ न ॾिनो। पाण ॾुखनि ग़मनि जा बार खणी हलण वारा बणिया, लेकिन पंहिंजो बार कंहिं ॿिए जे मथां न वेधो। त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो, असां अव्हां खे ज़रूरी आहे त असीं हुन आका रहमत वारे हबीब जी पाक ज़िंदगीअ खे पढ़ूं। मीलाद में इहो ई ज़िक्र थींदो आहे, महबूब आका कीअं आया ऐं छो आया। यकीनन हिदायत ले आया। रहमत वारा हबीब हक़ जो पैगाम खणी आया, तौहीद जो पैगाम खणी आया। उन्हनि महबूबनि काइनात जे अंदरि इंसानियत सेखारी।
तहां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक ज़िंदगी जे अंदर ॾिसो महबूबन खे अबू सुफ़ियान जी धीअ हुई जहीं महबूब आका रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे हज़रत अमीर हमज़ा जे सीने मुबारक के चाक करे दिल कढ़ी चबाड़ियो हो या चबाण वारी मुझे महबूब आका रहमत वारे हबीब तो उनके बख्शिजे। पोइ हज़ूर फरमाईंदा हा ते ज्यादा कॾहिं बि मुझे साम्हूं न वेहंदी कर छो त साम्हूं ईंदीअ त मूंखे मुंहिंजे चाचे जो ॾुख ग़म यादि ईंदो तकलीफ़ थींदी मूं तोखे बख़्शे छॾियो आहे। अदा जंहिंखे मुंहिंजो महबूब बख़्शे यकीनन अल्लाह बि उनखे बख़्शे। सभी चाहते हैं रज़ाए इलाही खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। रब तो चवे मुझे महबूब जी लड़ लगी पो उन जी सुन्नत इत्तबा ते अमल कयो मां रब सां राज़ी थींदुसि त मुझे महबूब आका जे आमद जो महीनो खुशियुनि वारो महीनो मीलाद बि कबा झंडा बि लॻाइबा पर मीलाद वारे महीने में मुस्तफ़ा जे अमर ऐं मुहब्बत जे इज़हार तौरु निमाज़ कज़ा न कबी। नमाज फ़र्ज़ तो पढ़ंदासीं पर सुन्नत रसूल भी पढ़ंदासीं छो त फ़र्ज़ असांखे मिलियो मुझे महबूब आका रहमत वारे हबीब जे सदके। माण्हू चवंदा आहिनि साईं मके में मदीने में माण्हू फ़र्ज़ पढ़ी हलिया था वञनि। मूं चयो अदा मके वारी निमाज़ हिकिड़ो फ़र्ज़ लख निमाज़ जो सवाबु आहे तूं उन सां पुॼंदे छा। मुझे महबूब आका मदीने वारे जे हरम में नमाज पढ़ण सां मंज़ार क़बरी वजबत लहू शिफ़ाती यौमल क़ियामा जी सनद थी मिले। हुज़ूर फरमायो जेको मुझी मज़ार ते आयो मां रसूलुल्लाह उन जी शिफ़ात कंदुसि मुझे मथां शिफ़ात वाजिबु आहे उन्हनि सां रीस नाहे करणी। जे फ़र्ज़ अदा करणो आहे त पहिरीं बि सुन्नत पढ़ंदासीं पोइ बि सुन्नत पढ़ंदासीं इन लाइ पढ़ंदासीं त मुंहिंजा मौला फ़र्ज़ तुंहिंजो आहे पर ॿुधाइण वारो मदीने वारो आका आहे। तुंहिंजो फ़र्ज़ असीं कामिल नथा पढ़ूं बीठा निमाज़ में आहियूं गॾह गाबला पिया हकलियूं अलाए किथे ख़्यालु आहे। मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जी सुन्नत जे सदके असांजे फ़र्ज़ खे कामिल बणा ऐं क़बूलियत जो दर्जो अता फ़रमा। व आख़िर दावाना।